कश्मीर के कच्चे वाले इलाके में शर ऐं कोश बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं सबबि अॼु जेको आहे सो ॿ जेके आहिनि सो शर कबीले सां तालुक़ु रखंदड़ माण्हू क़तल थी विया आहिनि। हिकु जेको आहे सो कोश कबीले सां तालुक़ु रखंदड़ माण्हू क़तल थियो आहे। क़तल थियण में अॼु जेके क़तल थिया आहिनि उन्हनि में भूरी कुट शर, जंहिं मथां पुलिस जो चवणु आहे त 50 लख इनाम पिणु रखियलु हुयो ऐं उन सां गॾोगॾु भूरी जो भाउ आहे मारूफ़ शर, उहो बि क़तल थी वियो आहे। कोश बिरादरी जो नूरू कोश जेको आहे सो उहो क़तल थी वियो आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो अनवर शर बि इन झेड़े में ज़ख़्मी थी पियो आहे। माउ खे ॿुधाईंदो हलां त हीउ झेड़ो हिकु मैं जे चोरी तां पेश आयो हो। शुरूआती ॾींहंनि में 2-3 साल अॻु इन झेड़े में जेको आहे सो 5 क़तल थिया कोश बिरादरी जा, जिन में 2 क़तल थिया शर बिरादरी जा। अॻु में जेको झेड़ो थियो उन में क़तल थियल मेवो कोश, सखी कोश, बबल कोश, अला बचयो कोश, कुर्बान कोश, पखी शर ऐं मखणो शर जेको आहे सो भूरी शर कोटाए जेको उनजो भाउ हुयो उहो क़तल थियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे सो इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाखाव पकड़ लाइ कश्मीर पुलिस जाइ वारदात ते पहुची करे जेके मारिजी वियल आहिनि झेड़े में उनजा लाश कश्मीर सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे सो लाश कश्मीर सिविल अस्पताल में पियल आहिनि। वधीक जेको आहे सो इलाइक़े में हिन वक़्तु बि ॾाखाव पखड़ियल आहे ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त अगरि हुकूमत इन मामले में संजीदगी नथो वठे या तर्जा वॾेरा संजीदगी नथा वठनि त हीउ मामिलो अॻिते वधी सघे थो। हेल ताईं जेको आहे सो इन झेड़े में 8 खां 9 माण्हू जेके आहिनि सो क़तल थी चुका आहिनि। जी।